वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे अंदरि नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा जाबिर खान कमीनो शख़्स सावल खान जे सौट खे मारे हुनजो इल्ज़ाम ॿिए कंहिं जे मथां हणंदो। छा जेको आहे हसीना बेगम कासिम जी मदद कंदी। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ईंदा बावक़्तनि पहुची सघे दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो गिरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कासिम जेको आहे सो हसीना बेगम ॾे ॻाल्हि कंदी ऐं हसीना बेगम खे चवंदी त मूंखे पंहिंजे भाउ मथां को बि भरोसो न आहे। मूंखे ॿिए कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे, न ई तूं मुंहिंजी जान बचाए, सिर्फ़ु मूंखे हिन महिल पैसनि जी ज़रूरत आहे, तूं मुंहिंजी मदद कर। छा हाणे इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। छा हसीना बेगम कासिम जी जेको आहे मदद कंदी या हुनखे जवाबु ॾेई छॾींदी। हुन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर खान कमीनो शख़्स जेको आहे सावल जे सौट खे मारे उनजे मथां ई उनजो जेको आहे खून जो इल्ज़ाम या त जेको आहे सो रूंडे जे मथां हणंदो या जेको आहे सावल जे मथां। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे छो जो जॾहिं उहो ॻाल्हियूं पंहिंजे दोस्तनि सां कमीने दोस्तनि सां ॻाल्हियूं करे रहियो हूंदो आहे त होॾां जेको आहे सो सावल जो जेको आहे सो कज़न बि उहे ॻाल्हियूं ॿुधी रहियो हूंदो आहे। हाणे ॾिसणु इहो दिलचस्प थियण वारो आहे छा जाबिर कमीनो शख़्स हुननि खे मारे सघंदो या न। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त छा हाणे चाकर खान जेको आहे सो जाबिर खान जे भाउ जो फ़ैसिलो कंदो या जेको आहे सो ईअं न टाईंदो रहंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।